सिनेमा खे आगाह कंदा हलूं। बलोचिस्तान जे 32 ज़िलनि में मकानी चूंडुनि लाइ पोलिंग जो अमल जारी आहे। मकानी चूंडुनि जे हवाले सां चमन खे इंतहाई हसास करार ॾिनो वियो आहे, जिन त 5226 पोलिंग स्टेशन्स क़ाइम कयूं वयूं आहिनि, जिन त 2000 पोलिंग खे चोटीअ इंतहाई हसास करार ॾिनियूं वयूं आहिनि। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त आहिनि। 1584 उम्मीदवार बिना मुक़ाबले चूंडजी विया आहिनि। 14611 उम्मीदवार मैदान में लथल आहिनि। आके अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। पहिरियों भेरो सूबे में जनरल सीटुनि ते 132 औरत उम्मीदवार बि आम्हूं साम्हूं आहिनि। इलेक्शन कमीशन मूजिबि कोयटा ऐं लसबेले में चूंडूं बाद में कराई वेंदियूं। अवांखे आगाह कयूं पिया। बलोचिस्तान जे 32 ज़िलनि में मकानी चूंडुनि लाइ पोलिंग जो अमल जारी आहे। अहम ख़बर अव्हांखे ॾेई रहिया आहियूं। मकानी चूंड जे हवाले सां चमन खे इंतहाई हसास करार ॾिनो वियो आहे, जिन त 5226 पोलिंग स्टेशन्स क़ाइम कयूं वयूं आहिनि।